नासिर नवाब शाहजी मेडिकल यूनिवर्सिटी में मुबैना तौर आपघात कंदड़ सीता रोड वासण शागिर्दियाणी असमत तूर वारे वाक़े की जांच हलंदड़ है, जॾहिं त पुलिस शागिर्दियाणी असमत के भाउ नादिर तूर की फरियाद ते 8 जवाबदारन खिलाफ केस दाख़िल करे वरितो है। रिपोर्ट करियो आहे राजा एन चन्ना। सिंध अंदर पेश आयल खुदकुशियुनि जे वाक़िअनि जंहिंमें डॉक्टर निमृता, डॉक्टर नौशीन ऐं डॉक्टर नायला रिंद जे खून सां इंसाफ़ थे हाँ तो शायद अॼु सीता रोड जे फाइनल ईयर जी मेडिकल जी शागिर्दियाणी डॉक्टर असमत जमील भी ज़िंदा हुजे हाँ। अच्छे कोट ऐं वालदेन जे हज़ारे ख्वाबनि के साबिया करण लाइ शुरू कयल सफ़र अच्छे कफन सां दफ़न थी वियो। सीता रोड जे अंदर ॾाढो ई अफ़सोसनाक वाक़ियो जेको पेश आयो आहे। डॉक्टर असमत जमील तूर न्याणी हुई असांजे शहर जी, जिन वालदेन वीचारनि हेॾा जोत करे हेॾियूं तकलीफ़ूं कटे न्याणीअ खे आला तालीम जे लाइ जेको आहे ॿाहिरि मोकिलियो ऐं हुनखे हिकिड़ो डॉक्टर ठाहिण पिया चाहिनि, डॉक्टर बणाइण पिया चाहिनि। उहा न्याणी जंहिंजे वालदेन इहा आस सजाई हूंदी त हीअ अछो कोट पाए ऐं पंहिंजे शहर जे अस्पताल में जेको अचे पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कंदी, उन न्याणी अछे कोट जे पाइण बजाए उन्हनि वालदेन खे अछो कफन पाए ऐं मोकिलियो जेको आहे सो पोस्टमार्टम जे लाइ। त इहो वॾो हिकिड़ो जी झोरींदड़ ऐं जेको आहे सो हिकिड़ो वॾो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। सिंध जूं न्याणियूं आहिनि, उन्हनि खे सिंध अंदरि हरासमेंट जा तमामु घणा माना त ख़तरा हूंदा आहिनि। इदारनि में, घिटियुनि में, पाड़नि में, हॉस्टल खां वठी यूनिवर्सिटी ताईं, यूनिवर्सिटी खां वठी हॉस्टल ताईं, बसुनि में, ऐं उनजी रोकथाम लाइ असां वटि कंहिं बि क़िस्म जो को बि ख़ासि इंतज़ाम किथे बि कोन्हे को। समाज जे अंदरि जेके वागूं जेके जिन्सी हिरासमेंट था कनि पिया, उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा वाक़िया थी चुकिया आहिनि असांजे इदारनि में। कॾहिं तान्या खशकली जे रूप में, कॾहिं निमरता जे रूप में, कॾहिं नौशीन शाह जे रूप में। हाणे ताज़ो जेको आहे सिता रोड जे अंदरि डॉक्टर असमत तूर जे जेको आहे सो नाले हुन में थियो आहे। त इन्हनि सॼे मामलनि जी आख़िर वजह कहिड़ी आहे? इहा फ़क़ति ज़िम्मेवारी जेका आहे उहा मुंहिंजे ख़्याल में सिंध सरकार जी आहे। सीता रोड जे सियासी समाजी अॻुवाननि इक़्तिदारी धुर ऐं अदालत सबूरी खां इहो मुतालबो कयो आहे त सिंध अंदरि पेश ईंदड़ अहिड़नि ख़ुदकुशियुनि जो पाण मुरादो नोटिस वठी मुलविस जवाबदारनि खे कीफ़र किरदार ताईं पहुचाइनि। कैमरा टीम सां गॾु राजा एन चन्ना, आवाज़ TV न्यूज़, सीता रोड।